अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सिंध में ओलह जे बरसातुनि जो सिस्टम कमज़ोर थी चुको आहे। तुर्कीअ खां ईरान रस्ते बलूचिस्तान में दाख़िल थी सिंध में तूफ़ानी बरसातूं वसाईंदड़ सिस्टम हिन वक़्तु तुर्कीअ में मौजूदु आहे, पर उन जो सिलसिलो ऐं रसद उहा ख़तमु थी चुकी आहे ऐं तमामु कमज़ोर थी चुकी आहे। सिर्फ़ु असांखे सुभाणे 11 जून ते एतिरो ई इम्कानु नज़र अचे थो त बलूचिस्तान में खुज़दार, आवारान, ओरमड़ा, तुर्बत जे इलाइक़नि में किथे किथे बरसाति थी सघे थी। लोकल तौर ते बादल ठहंदा ऐं खीरथर ते सुभाणे बादल ठही सघनि था, जिन जी बरसाति खीरथर ताईं थी सघे थी। हाणे मॉनसून जी मालूमात मुताबिक़ अव्हांखे ॿुधायूं त हिकिड़ो सिस्टम बंगाल में यानी बांग्लादेश ऐं हिंदुस्तानी बंगाल में एक्टिव आहे। इहो तमामु तेज़ सिस्टम आहे। उते तमामु ख़तरनाक बरसातूं वसाए रहियो आहे ऐं ॿियो बे ऑफ बंगाल में ज़ोरदार घिम वारो तूफ़ानी हवाउनि वारो सिस्टम मौजूदु आहे, जेको हिंदुस्तान में दाख़िल थींदो ऐं महाराष्ट्र हिंदुस्तान जे वॾे सूबे में, जंहिंजो गादी जो हंधु मुंबई आहे, उन में जेके बादल हिन वक़्तु मौजूदु आहिनि उहे महाराष्ट्र सूबे, बम्बई ऐं उन जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसातूं वसाए रहिया आहिनि ऐं सुभाणे ताईं घणो इम्कानु आहे त इहे बादल जमनानगर, जूनागढ़ ऐं कच्छ भुज ताईं पहुची सघनि था ऐं इन खां अलावा सिंध जे चंद इलाइक़नि में जीअं नंगर पार्कर ऐं इस्लाम कोट जे इलाइक़नि में उहे बादल पहुची सघनि था ऐं किथे किथे सिंध में नंगर पार्कर में, इस्लाम कोट में ऐं कुंड वारे हिन इलाइक़े में बरसाति थी सघे थी। अॼु सिंध जे उत्तर ऐं विचोले में ऐं ॾखण में तक़रीबन हिकु जेतिरी गर्मी रही 2-4 डिग्री सेंटीग्रेड जे फ़र्क़ सां ऐं गर्मीअ जो जेको वाध थी आहे उन में इहो आहे त जेकाबाद 44 ते पहुची वियो आहे ऐं सखर 43, लाड़काणो 45, दादू 44, नवाबशाह, शहदादपुर 44 ऐं खिपरो 43, मीरपुर ख़ासि 43, हैदराबाद 41, डिगरी 43 ऐं मातली 41 ऐं थरपारकर में अक्सर इलाइक़नि में 41 ऐं 40 डिग्री सेंटीग्रेड हुयो, पर ठट्टे में ऐं घारे में, चूहड़ जमाली में टेम्परेचर 38, 37, 35 इहो टेम्परेचर हुयो इन्हनि इलाइक़नि में ऐं कराचीअ में 33 डिग्री सेंटीग्रेड। सुभाणे 11 जून ते टेम्परेचर में कुझु इज़ाफ़ो नज़र अची रहियो आहे त थींदो ऐं अॻकथी आहे वेदर मॉडल जी त उत्तर सिंध में एवरेज टेम्परेचर 45-46 थी वेंदो ऐं विचोले सिंध में 44-45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर थी वेंदो ऐं ॾखण सिंध में 42 डिग्री सेंटीग्रेड ऐं कराची में 33 डिग्री सेंटीग्रेड थींदो। ऐं हाणे मॉनसून अपडेट। मॉनसून जा बादल तेज़ीअ सां हिंदुस्तान जे अंदरि दाख़िल थी चुका आहिनि ऐं बम्बई वारे इलाइक़े में बरसातूं ॾेई रहिया आहिनि। इन खां अलावा हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्तनि फ़वक़्तनि बरसातूं हली रहियूं आहिनि ऐं इहे बरसातूं असां ताईं 25 जून ताईं पहुची सघंदियूं ऐं हिन साल जेको बरसातुनि जो मिक़दारु आहे उहो तमामु घणो रहंदो सिंध में ऐं सिंध में जेका सूरत हाल 1922 में थी 2022 में थी ओड़ी सूरत हाल त कान थींदी,
पर बरसातूं तमामु घणियूं थियण जे करे जेको घणो पाणी हूंदो उहो हेठां इलाइक़नि में पंहिंजनि रस्तनि ते ॿोॾि पैदा कंदो ऐं उन्हनि इलाइक़नि में काछ जा इलाइक़ा शामिल आहिनि ऐं बदीन वारा इलाइक़ा ऐं मीरपुर ख़ासि वारा इलाइक़ा सांगड़ वारा इलाइक़ा ऐं नवाबशाह जा ऐं ख़ैरपुर वारा इलाइक़ा नौशहरा फिरोज़ जा इलाइक़ा उन्हनि में ॿोॾि पैदा थियण जो ख़तरो आहे। बरसाति पूरे मुल्क में तमामु घणी पवंदी ऐं पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा में बलूचिस्तान में ऐं सिंध में सभिनी सूबनि में तमामु घणी बरसाति पवंदी। पर बरसाति जो मिक़दारु जेको वधि में वधि हूंदो उहो ओभर पंजाब ऐं उत्तर सिंध ओभर सिंध ॾखिण सिंध ऐं काछे में उहो पाणी जेको आहे बरसाति सां गॾु मथां खां लही ईंदड़ पाणी जेको बलूचिस्तान खां ईंदो आहे उहो पाणी बि काछ में ईंदो। असांजी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तमामु शदीद बरसातूं अचनि थियूं पियूं, अव्हां पंहिंजे घरनि दीवारुनि भितियुनि ऐं वथाणनि जे कम खे मरमत वारे कम खे मुकमल करे छॾियो ऐं एतिरी हद ताईं उनखे महफ़ूज़ बनायो जो बरसातियुनि जो ज़ोर झले सघनि त जीअं को अव्हांजो नुक़सानु न थिए ऐं जानवरनि जो ख़ुश्क चारो ऐं खाधो खुराक उनजो बंदोबस्तु करे रखनि त जीअं जानवरनि खे को नुक़सानु न पहुचे। असां अव्हांखे जीअं चयो हुयो त कल्ह जी अपडेट में त असां अव्हांखे तेज़ तरीन तूफ़ाननि खां बची सघंदड़ अहिड़ो स्ट्रक्चर डिज़ाइन करे ॾेखारींदासीं जंहिंमें तव्हां सोलर पैनल्स लॻाईंदो त उन सिस्टम जे ज़रिए उन स्ट्रक्चर जे ज़रिए तव्हांजे सोलर पैनल्स खे को नुक़सानु कोन पहुचंदो ऐं उन्हनि खे छो त तमामु घणा क़ीमती सोलर पैनल्स हूंदा आहिनि ऐं स्ट्रक्चर बि तमामु महांगो ठहंदो आहे जेको स्टील स्ट्रक्चर ठाहियो वेंदो आहे। उन स्टील स्ट्रक्चर ते जेतिरो ख़र्चु ईंदो आहे उन खां घटि ख़र्च वारो असां तव्हांखे डिज़ाइन ॾींदासीं। उन ते कमु जारी आहे ऐं जीअं ई कंप्लीट थी वियो त असां वीडियो ठाहे अव्हांखे हिकु हिकु शइ सम्झाईंदासीं त जीअं अव्हांखे उहो स्ट्रक्चर ठाहे पंहिंजो सिस्टम लॻाइण में चाहे ज़रई ज़मीनुनि में लॻायो चाहे घर जे छतनि ते लॻायो त उन खां पोइ अव्हां बिल्कुलु ज़हनी तौर ते पुरस्कून रहंदो त अव्हांजे स्ट्रक्चर खे को नुक़सानु न पहुचंदो। तूफ़ान जे केतिरो बि तेज़ हुजे केतिरो बि ताक़तवर हुजे उन में उनखे नुक़सानु न पहुचंदो। त असांजो चैनल सब्सक्राइब कयो, पेज लाइक कयो ऐं असांजे अपडेट्स खे हासिलु करण जे लाइ यूट्यूब ते बेल आइकन खे टच करे छॾियो त जीअं असांजूं जेके अपडेट्स आहिनि उहे अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि ऐं मिस न थियनि। त असां तमामु घणी महिनत करे तमामु क़ीमती शयूं तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं त जीअं तव्हांजो फ़ाइदो थिए ऐं तव्हांजो को नुक़सानु न थिए। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।